ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 14 अध्याय में ॾिठो त अर्जुन द्वारिका मां अचे थो ऐं ॾाढो उदास आहे, मोह लथो पियो आहे अर्जुन जो इहो हाल ॾिसी राजा युधिष्ठिर अर्जुन खां खेसि पुछे थो त ए भाउ, तोखे छा थियो आहे? कहिड़ी वजह सां तूं एतिरो दुखी आहीं? तोखां को अधर्म थियो आहे या कंहिं घटि माण्हू खां हारायो अथई? ऐं आख़िर में राजा युधिष्ठिर चवनि था त अर्जुन, जेका बि ॻाल्हि आहे सीधी करे ॿुधाए। अॻु में ई मूंखे अलाए केतिरा ख़ौफ़नाक सपना अची रहिया आहिनि ऐं हाणे तुंहिंजो इहो हाल ॾिसी मूंखां रहियो नथो वञे। मूंखे जल्दी ॿुधाए। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 15 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे अर्जुन जो श्री कृष्ण जे अंतर्ध्यान थियण बाबति ॿुधाइण। श्री सूत जी चवनि था त हिकु त अर्जुन जो मन मुरली मनोहर जे विछोड़े करे अॻे ई अशांत हो। बाक़ी जो शकन शहन जा सवाल ॿुधी संदसि मन भरिजी आयो। अर्जुन श्याम सुंदर जे चरणनि जो ध्यानु करे एतिरो रुनू जो खेसि ॻाल्हि करण ऐं हाल ॿुधाइण जी सुमर्थी न हुअसि। अर्जुन पंहिंजे मन खे धीरज ॾेई राजा युधिष्ठिर खे ॿुधायो, ए पृथ्वीनाथ, मां छा चवां? श्री श्याम सुंदर प्यारो असांखे छॾे अंतर्ध्यान थी वियो आहे। उनखे पंहिंजो भाउ ऐं मामे जो पुटु सम्झंदो हुअसि, पर जेकॾहिं असां हुनखे पार ब्रह्म परमेश्वर सम्झी शेवा करियूं हा त भवसागर पार लंघे आवागवन मां छुटी वञूं हा। पर परमेश्वर जी माया त अहिड़ी बलवान आहे जो असां उन सां गॾु रहंदे बि उनखे न सुञातो। जहिड़ी तरह हिकु भेरो चंद्रमा दक्ष प्रजापतिअ जे श्राप मिलण सबबा केतिरनि ॾींहंनि ताईं वञी समंदर में रहियो हो। इहा त सभिनी खे ख़बर आहे त चंद्रमा वटि अमृत रहंदो आहे। वॾियूं वॾियूं मच्छियूं ऐं ॿिया जीव समंदर जा जेके हमेशह इहा ख्वाहिश पंहिंजे मन में रखंदा आहिनि त असांखे जो आदमी खाइनि था उन्हनि खां बचण लाइ असांखे अगरि अमृत मिली वञे त बेखौफ़ थी हमेशह जीअरा रहूं। चंद्रमा 1000 वरियनि ताईं मच्छियुनि सां गॾु समंदर में रहियो हो। उन्हनि जहिड़ी तरह चंद्रमा खे न सुञाणी उनखे बि समंदर जो हिकु जीव सम्झियो हो, तीअं असां बि श्री कृष्ण भॻवान खे पूर्ण ब्रह्म न सुञाणी यादव सम्झियो हो। ऐं आउं जॾहिं इहा ॻाल्हि यादि करियां थो तॾहिं ॾाढे शौक़ ऐं वीचार में भरिजी पवां थो। ॾिसो, असां उन जी मदद सां वॾनि वॾनि पहलवाननि ऐं राजाउनि खे महाभारत में मारे ईअं थे सम्झियो त असां पंहिंजी ताक़त सां उन खे मारियो आहे। पर हाणे मूंखे उन ॻाल्हि जी पक थी आहे त श्री श्याम सुंदर जी दया सां असां उन्हनि खे जीतियो हो। जॾहिं खां हू असांखे छॾे वेंकट पधारजी विया आहिनि तॾहिं खां असांजी ताक़त कुझु कमु करण जहिड़ी न रही आहे। ॾिसो त मां अॼु बि उहो ई साॻियो ई अर्जुन आहियां ऐं मुंहिंजे हथ में उहो ई गांडीव धनुष बाण आहे जंहिं सां मूं श्री महादेव जी गंधर्वनि इंद्र ऐं मई नाम राक्षसनि सां युद्ध कई हुई ऐं उन ई गांडीव सां मूं भीष्म पितामह, करण
जयद्रथ ऐं वॾनि वॾनि पहलवाननि खे मारियो हो, वॾनि वॾनि राजाउनि खे जीते यज्ञ करण वास्ते धन आंदो हो। अश्वत्थामा जे मथे जी मणी मूं पंहिंजे गांडीव सां कढी हुई ऐं हाणे उन्हनि सभिनी हथियारनि जे हूंदे बि फ़क़ति श्री श्याम सुंदर जे न हुअण करे सभु ताक़त हली वई आहे। मुरली मनोहर महाभारत युद्ध में मुंहिंजो सारथी बणिजी शत्रुअनि खे नास थे कयो। जंहिं वक़्तु युद्ध में मुंहिंजा घोड़ा थकिजी थे पिया ऐं मां बि युद्ध जे मैदान में पेरनि भर बेहोश बीठो हुअसि, तंहिं वक़्तु हिन ई शत्रु वीरनि जी मत मारे छॾी, जंहिं करे हुननि मूं ते वार न कयो। हे महाराज, जंहिं वक़्तु हिन जा प्रेम भरिया शब्द यादि था अचनि, तंहिं वक़्तु दिलि काबू में नथो रहे। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 15हों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।